आयो लाल सभई चओ झूलेलाल। पूज्य चालीहो साहिब चालू आहे। सभई सिंधी झूलेलाल मंदिर में वञनि ऐं जिन जे घर पासे झूलेलाल मंदिर कोन्हे उहे घर में अखो पाइनि। जेके अखो नथा पाए सघनि उहे झूलेलाल साईंअ जे अॻियां दियो ॿारे आरती ऐं पलव कनि। पूज्य चालीहो साहिब सवाल नंबर 4। मिर्खशाह जे हुकुम न मञण ते कहिड़ी सजा ज़ाहिर कई? ए. संपत्ति जब्त करण। बी. पाणी न पीअण जी। सी. धंधो न करण ॾियण जी। डी. राज्य छॾण। टे सवाल जो जवाब डी। शिखा चोटी ऐं जनेऊ त्यागे इस्लाम धर्म क़बूल। पंजो सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।